हिंगोजा मामा के ॿुधायूं कॉटन फैक्ट्री वेझो ॿिनि मोटरसाइकिलनि में आम्हूं साम्हूं टक्कर थियण जे नतीजे में औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां हिकु ज़ख़्मी जी ॻणती जोगी हालत में खेसि गंबट रेफर कयो वियो। अवांखे ॿुधायूं पिया हिंगोजा मां कॉटन फैक्ट्री वेझो ॿिनि मोटरसाइकिलनि में आम्हूं साम्हूं टक्कर थियण जे नतीजे में औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वधीक तफ़सील मालूम कयूं था अब्दुल जब्बार चांग खां। जी अब्दुल जब्बार, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल पहिरियां वांगे ॿुधाईंदो हलां त हिंगोर जा इस्लाम कॉटन फैक्ट्री जे साम्हूं तेज़ रफ़्तार ॿिनि मोटरसाइकिलनि जे विच में ज़ोरदार टक्कर थी वियो, जंहिंजे नतीजे में हिंगोर जा थाणे जो पुलिस जमादार रियासत अली कुबर, रसूलाबाद वासी अहमद बुर्दी, लाल बख्श बुर्दी ऐं हिकु औरत शदीद ज़ख़्मी थी विया, जिन खे हिंगोर जा अस्पताल में दाख़िल करायो वियो। जॾहिं त पुलिस जमादार रियासत अली कुबर जी हालत गणती ॿुधाए जोगी हुजण करे खेसि गंबड़ अस्पताल मुंतकिल कयो। आख़िरी इतलाउनि में हादसे जो को बि केस दाख़िल न थी सघियो। जी ताहिरा, महिरबानी मां जी अब्दुल जब्बार चांग तफ़सील ॾियण लाइ।